हैदराबाद में समाजी तंजीम पारां जश्न आज़ादी जी तकरीब मुनक़द कई वई। कासिमाबाद में मुनक़द कयल तकरीब में DHO हैदराबाद लाला जाफर पठान ख़ास मेहमान तौर शिरकत करे पाकिस्तान जी आज़ादी जो केक कटियो। ये आज़ादी जो ॾींहुं आहे, उहो ॾींहुं आहे जॾहिं अज़ीम मुल्क ते ख़ुदा ते पाकिस्तान वजूद में आयो ऐं जॾहिं हू वजूद में आयो त असां जहिड़ा माण्हू बि ताक़त वजूद में आया, न त अगरि कंहिं ॿिए मुल्क सां गॾु हुजूं हा त अॼु यकीनी तौर ते ग़ुलाम हुजूं हा। पाकिस्तान जी बर्थडे जो ॾींहुं आहे, पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान असांखे हिकिड़ो अलॻि मुल्क थी करे इन अज़ीम ॾींहं ते मिलियो। असांजा जेके लीडर्स आहिनि उन्हनि जूं इलाही वॾियूं कुर्बानियूं इन जे पुठियां। असांखे खपे कि असां पाण जेको आहे हिन ॾींहं जे हवाले सां हिन मुल्क खे ऑन करियूं, पाण खे आज़ाद कियो उन्हनि सोचुनि खां जेको तव्हांखे रोकनि थियूं अॻिते वधण खां, इन क़ौम जी ख़िदमत करण खां। अॻवाननि जो चवणु आहे त असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान तमामु घणियुनि कुर्बानियुनि खां पोइ हासिल थियो आहे। उन करे ख़ुशी जे हिन मौक़े ते मुल्क जे हीरोज़ खे बि यादि कंदे खेनि ख़िराज पेश कयूं था। कैमरामैन नसीब सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़ हैदराबाद।